पूरो थियो उनके बचाए कोई न थो सके ऐं जेके खुदा बचाइण चाहे उनके मारे कोई न थो सके। यो मुझे बेनियाज रब जो अख्तियार आ। अचो त पाण गरजी करे अल्लाह दरबार में तौबा करे ऐं खुदा के राजी कयूं। अचो त पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अदल खे त ॾिसूं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जॾहिं मुंहिंजो मदीने जो मीर चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अम्मा आमिना जे वजूद मां आयो अम्मा ताई हलीमा मुझे करीम मुस्तफा के पांजे हथड़न में खयो त मुझे करीम मुस्तफा के हथड़न में खणी करे अम्मा हलीमा साथिया मुझे हुजूर के छाती सां लातो आ। तवज्जो कजो सजे पासे जो खीर मुझे मदीने जे मीर पीतो आ। जदे खबे पासे मुझे हुजूर के कंदिया त मुझो आका मुंह भी को न लाइंदो आ। हिकड़ो ॾींहुं न जेतिरी साल या महीना मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा हलीमा जो खीर पीतो उन हिकड़े ही पासे मां पींदो हुयो ॿिए पासे मुंह कोन कंदो हुयो। अचण सां मुझे मुस्तफा कायनात के बुधायो पंहिंजे उम्मत के बुधायो ओ मां मुस्तफा जा दीवानो ओ मां मुस्तफा जा गुलामो आशिको याद रखी छॾिजो तव्हांजो सुहिणो नबी जीअं दुनिया में आयो आ पंहिंजो हक़ खाधो आ ॿिए जे हक़ जे क़रीब भी कोन वयो आ। बे पासे खीर कंहिंजो हक़ हो जो मुझे महबूब जे भाउ जो जवाब जो कंहिंजो हक़ हो। ॻाल्हायो मुसलमान भाउ थोरो ॻाल्हायो मुझे हुजूर जे भाउ जो हक़ मुझे मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अचण सां तो असांखे पैगाम ॾिनो त पंहिंजो हक़ इस्तेमाल कजो। भाउ मुसलमान जे हक़ जे वेझो न वञिजो। जॾहिं न पंहिंजे मुसलमान भाउ जे हक़ जे वेझो न वेंदव अल्लाह खां डिॼंदव त मां मुस्तफा जी सुन्नत पूरी थींदी अल्लाह जो कुर्ब मिलंदो। दुनिया में तव्हां जे हक़ जे करीब को पखी भी रब अचण कोन ॾींदो। हक़ मां मुराद छा है थोड़ो खोलिया बहराड़ी जो माहौल आ। असां हक़ मां मुराद रुगी बुरी नजर समझना हो वो तो तमाम घटिया है लेकिन अगते वध हक़ मां मुराद अगर को तुझे सीय बने साहे लपो हणी पांजे बने के सोड़ो न कजा। अगर तुझे पानी वहण वारे वाटर सा अगर तुझी जमीन बे जो रात जो पानी हली रहो आ तो जो गाह सुकी रहो आ इहो दिल में ख्याल न कजा त रात काठड़ी सा हेठो नंढड़ो सोराख करे छड़िया रात में मुझो बारो भरजी वींदो बारो त तुझो भरजी वींदो गाह भी तुझो साओ थी वींदो मेह भी तुझी खाईंदी लेकिन अर्श दे निहारे सोच जा त मेह के गाह ॾियण त तुझे वस जी गाला पर मेह जो जर्रो हलाइण तुझे वस में नाहे वो मुझे रब्बे जुल जलाल जे कुदरत जो कमाला। अल्लाह फरमाए तो कह मुसलमान भाव जे पानी जो इयो जरो भी चोरी न कजा कह जी बुह जी भरी भी न खण जा मता चवी त सो अजीब गाला जेडी मलना सा के जी चोरी कदा हो बुह जी भरी खण ला पेरी तलाश कदा हो त को दिसे त को न थो तवज्जो कर को दिसे त को न थो ए मुसलमान मखलूक खां डिगी थो जे जे हथ में कुछ भी कोने खुद कमजोर आ उनन खां डिगी थो न तुझो मौत उनन जे हथ में न तुझी जिंदगी उनन जे हथ में न तुझी हयाती उनन जे हथ में उनन खां डिगी थो जेके तोखे नथा दिसन उनन खां डिगी थो जेको तोखे दिसी रहो आ उन खां छो न थो डिगी। अगे पो मुसलमान ओ चोरी करने वाला खुदा
जे वास्ते पराई चोरी न कर कदे जरो बराबर ख्याल कर मुझो अल्लाह जेको तोखे दिसी रहो आ तू उनन खां तो डिजी जेके तोखे दिसनी कोन था उन खां छो न थो डिजी जेको तोखे दिसी रहो आ वो मुझो अल्लाह पांजे पाक कुरान करीम में फरमाइंदो आ वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब ऐ मुझा बान्हा तू मां अल्लाह का डिजंदो वञ जिस मां रब तुझे ला वाटू पाणे कीअं खोलींदो थो वञा तू असा पांजू केतरी वाटियूं खोलींदासी जंहिंजूं वाटूं मुझो बेनियाज़ रब खोलींदो आ उन जी वाट कोई बंद करे न सकंदो आ अल्लाह फरमाए तो वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब मां अल्लाह जॾहिं ॾियण ते ईंदो हां अहिड़ी जगह तां ॾींदो मैं जो तो कॾहिं सोचो भी कोन हूंदो रब थो क़ुरान में चवे वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब हिकिड़ो ॿारो बनीअ जो काहींदे जॾहिं न बरकत ॾियण ते ईंदो मैं त कख मथे खणदे त कख जे हेठों लख ॾेई छॾींदो मैं मां रब खां पुछण वारो कोन ऐ मुझा दोस्त अजीज अचो त अल्लाह जे महबूब जे दीन के समझूं मुसलमानों नमाज जेला हजरत किबला सही मुफ्ती साहब तमाम घणो ताकीद सा तवा के नमाज ए वुजू जो ताकीद समझायो इंशाअल्लाह ताला उनते जरूर अमल कंदा मां वरी अल्लाह जे हकन जो बियो पासो तवा के बुधायो त मुझा दोस्तों नमाजू रोजा ज़कात अगर न कंदासी त कर्जा वठण वारो इज्जत सा न दीदासी त पुलिस के चई गिहले भी वठंदो रोजो नमाज ज़कात हज कर्ज फर्ज कर्जा लेकिन अल्लाह जे मखलूक जी जेका खिदमत जॾहिं न इहा कंदासी त मुझो रब राज़ी थी पवंदो अचो त गॾिजी हिन अल्लाह जे धरती खे अमन वारो बनायो जवाब तॾे मूंखे हिकिड़े मिंट ला मुझे महबूब मदीने वारे साईं जे रस्ते में रोजानो कुराड़ी कंडा रखंदी हुई या कान रखंदी हुई जवाब दे मुसलमान मुझे मदीने वारे मीर के तकलीफूं ॾियण ला हुजूर के ईज़ा ॾियण जे लाइ रस्ते में सॼो ॾींहुं कंडा ॻोल्हींदी हुई रात जो रस्ते में सिधा करे रखंदी हुई त ऊंदाहिड़ीअ जो मुझो महबूब हितों लंघे हुजूर जा सहाबी लंघन उन्हनि के पेर में कंडा लगन एतरी बुरी नियत सां मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के तकलीफूं ॾियण जे नियत सां उहा औरत अमल कंदी हुई जॾहिं हिकिड़ी रात उन अमल न कयो यतीमन जे यार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे सहाबा का पुछो ओ मां मुस्तफा जा दीवानो वञी मालूम करे अचो इन औरत अॼु पंहिंजी किरत कान कई आहे अलाए छाजे करे सहाबा मालूम कयो खबर पई त बुखार थी पयो आ ओ मुसलमान उन दुश्मन दे मुझो मदीने जो मीर पंहिंजे सहाबा के वठी तबियत पुछण वयो वा या को न वयो वा आही केर मुसलमान यार गाल बुध खुदा जे वास्ते केखा पुछ केर ही चवे तो रईस बन्नी घणी दे चवे तो कान्हे का बैंक बैलेंस कोन्हे को गाड़ी कान्हे का छा चवंदेस जवाब दे छा चवंदेस यार गाल बुध रईस सदाईंदे कुछ थई कोन तो रईस तो चेबो यो न खे जे वट जमीनू हुजन सिधी गाल आ न जे वट गाड़ियूं हुजन जे वट बैंक बैलेंस हुजे तो वट कुछ भी कोने सदाई रईस तो पियो रईस उहो सदाए जे वट ओताकू हुजन चार राज भाग हुजे या सच्ची गाल आ न ईमानदारी सां बुधायो सच्ची गाल आ न आही केर मुसलमान वुजू जे फर्जन जी खबर थई न यार सोच मुसलमान सोच अल्लाह जे मखलूक जी खिदमत करी दो यार टाइम ही कोन थो मिले पांजे बचन में पूरो हां नमाज 5 वक्त यार टाइम ही कोन थो मिले सोच मुसलमान आयो मुसलमान कम केड़ा था कयो खुदा जो वास्तो ऐ मुसलमानो हे बाहू तो तवा के बधा या जिंदगी सदाई कान बचंदी या जवानी सदाई कान होंदी मुजा भा ऐ मुजो अल्लाह एडे निहार द सही ऐ वरी मुजो रब जवे तो ऐ मुजा
मुझा बाना मां त तुझे हिकड़ी अमड़ खां छा मां त रब तो सा 70 अमड़न खां वधीक प्यार थो हे जेको दुनिया में तू असा इज्जत सा घुमो था तुझे मुझी कमाल ना है मुझे रब जे प्यार जो कमाल है सोच कसम थी पांजे पैदा कदड़ रब जो ए मुझा मुसलमान थोड़ो सोच होशियार थी सुजाग थी अखियों खोल इन शैतान पलीत के पादर हणी अखियों खोल अगर तुझो पुत्र सगो जानी जिगर हुजे पर जे तुझो चयो न वठे 8 डी चयो न वठे महीनो चयो न वठे पर जे 6 महीना चयो न वठे दोस्तन यार के चई चई थकजी पौंदे चवंदे कढोस मुझे घर में उन जे मां के चवंदे इन बदबख्त के कढ मुझे घर में मुझो पुत्र थी करे मुझो चवण न थो वठे हे मुझे पुत्र सदाइण जो लायक ना है माजरत सा सच आहे या न मुझा दोस्त अगर तुझो मुझो पुत्र चवण न वठे उन जी खर्ची बंद करना हूं उन जो कपड़ो लटो बंद करना हूं वसियत में लिखना हूं मुझी मिल्कियत न भाड़े के न दिजो हे मुझो चवण न थो वठे खुदा जे वास्ते जवाब दे केजी 60 साल उम्र गुजरी वया केजी 70 साल केजी 80 साल केजा 30 साल को जवानी में 25 साल नमाजू न पढ़ियोसी रोजा को न रखियासी हज को न कयासी कदे मुझे रब चेवा त मुझे दर तो निकरी वणो ता मुझा बेफरमानो जवाब ऐ मुसलमान खुदा जे वास्ते जवाब दे कदे मुझे अल्लाह ये चयो त तोखे जवानी मूं दिनी तो मुझो चवण कोन वरतो 5 वक्त रोज मस्जिद मा सद थे तो हय्या अल सलाह हलिया नमाज ते हय्या अल फलाह हलिया कामयाबी जी तरफ कदे मुझे रब जे उन सद जो जवाब न देण वारा जरा सोच मुझे अल्लाह कदे कोन चयो थे त मुझे फर्श तो निकरी वने हालांकि वो एडो ताकतवर चाहे तू असा हिकड़ो त छा पर जिक्र इजा जुलजिलतिल अर्द जिलजालहा जे जमीन के हुक्म दे जमीन रुगी थोड़ो ही जो हिलन शुरू करे त तू असा जी काई वजूद ही कोन बचंदो ए मुझा मुसलमान भा ओ मुझो बेनियाज रब तो फरमाए ए इंसान अगर तू पंजे बच्चे के बेफरमान दिसी करे उन खां नफरत करी तो लेकिन तुझो रब तो खां नफरत न तो करे 40 साल गुजरी गई 80 साल गुजरी गई अज भी अल्लाह जी रहमत तो के सडे रही आ जेड़ो आही तेड़ो हलिया मां रब जे रहमत जा दर खुलिया पया अज भी अल्लाह जी रहमत सदे रहिया ओ चोरी करण वारा ओ धाड़ा हण वारा ओ जुल्म करण वारा अल्लाह चवे तो अज भी हलिया सुभाणे अचनो थई अज मां रब तो के जिंदगी में मौको दिनो आ मां अल्लाह जे दर ते हलिया अचे अखड़ियों आलियों कर अचे मां अल्लाह जे जरूरी ना है मौलवी जे आडो अची जरूरी ना है मस्जिद में अची भले पंजे मुंह सा कहे वण जे हेठों वेही करे रोई पंजे रब के चो मौला घणो थी वयो मु पाण सा जी इंतहा करे छड़ी ओ मुझा मौला अज तुझे दरबार में वास्तो वा तुझे महबूब मदीने वाले मीर जो मौला अज मुखे मुआफ कर बिस्तवा तुझी पत्थर दिल रब मेड़ बनाए थो या न थो बनाए मुझा मुसलमान भातो बहकर वक्त मथों अची वयो थे सुभाणे जदे इजराइल जे मथों बीहंदो कोई कुछ भी कोन कुछी सकदासी वलई अखिर अल्लाह नफ्सन इजा जा अजलहा कोन मल चवदासी मौला थोड़ो मौत के डर दे हिकड़ो दफो इजराइल के मोटा हाने वायदो तो कया सजे राज खो वनी तो माफी वठा सबनी का जेंजी बकरी का है मोने का माफी तो कराया जेंजी भूख है मोने का माफी तो वठा मोटरसाइकिल खसम माफी तो वठा फलयु अखिर अल्लाह नफ्सन इजा जा अजलहा मौला थोड़ी मुके हे दफो मोहलत दे मुजो रब चंदो वल्लाह खबीरुम बिमा तअमलून घणई मौको दिनो मैं घणई बुधई मां रब जो कुरान लेकिन बुद्धि अण बुद्धि करण वारा मां अल्लाह तो के जाना तो हाने तो के मौको न दीदुस हाने तुझे गर्दन के सोढ़ो करे मां अल्लाह तो के तुझो नालो खसे तुझो जिस्म खसे तुझी सुञाणप खसे रईसी वारो नालो खत्म वडे तपंग वारो नालो खत्म जवानी वारो नालो खत्म सबको मैयत सदन लगो सबको जनकेर जनाजो खयो था वजन मैयत खयो था वजन ए मुसलमान तुझे मरण शर्त तुझो नालो खत्म थी वयो कहजे ला कपड़ो था वठो अगु में रईस जेला हाने कहजे ला था वठो मैयत जेला कपड़ो था वठो कई के खयो था वणो जनाजे के खयो तो ओ खुदा जा बाना सोच इन दुनिया में अलाए केतरा दी है अल्लाह केतरा दी खबर ही कोने का जह दुनिया में अल्लाह केतरा दी है या महीना रहनो उन दुनिया में इज्जत जो जिंदगी गुजारण सब के जो हक्का गर्मी में एयर कंडीशन जे हुजण हक्का गर्मी में
में फ्रिज जो हुजण भी हक्का गर्मी में मुझा दोस्त अजीज सहूलत जो हुजण हक्का छो त न त जिंदगी दुखी थींदी खुदा जे वास्ते ओ मुसलमानो त सजण साईं जे नौकर जो ही बाहणू खुदा जे वास्ते बुधो मञो जे कदे हिन दुनिया में इज्जत जी जिंदगी गुजारण जे लाइ सुकून जी जिंदगी गुजारण जे लाइ फ्रिज जो हुजण जरूरी आ एसी जो हुजण जरूरी आ दौलत जो हुजण जरूरी आ इज्जत जो हुजण जरूरी आ बेशक जरूरी आ पर जवाब दे पो उन अकेली ऊंदा ही कब्र में छा नेक अमलन जो हुजण जरूरी ना है ऐ मुसलमान खुदा जे वास्ते गौर कर केड़े तरफ तो पे वनी ऐ मुजा दोस्त अल्लाह चवे तो इन शैतान कान लिल इंसान अदुव मुबीना ऐ इंसान शैतान तुजो खुलियल दुश्मन थई इन भाड़े के पादर हण मां रब तुजो मेहरबान रब हां अल्लाह चे तो मोटिया मुजो हई मां तुजो हां तू मुजो हई अल्लाह फरमाए तो मां रब तो के पहजो कयोआ रुगी तू मां रब के पहजो समझ जे कने मां रब तो के पहजो न कया हां त हिकड़ो साह भी तोके खणण कोन ॾिया हां अगर रब तोके पंहिंजो न कया हां ये सुणी सूरत तोके कोन ॾिया हां अगर मां रब तोके पंहिंजो न कया हां दुनिया में इज्जत तोके कोन ॾिया हां अगर मां रब तोके पंहिंजो न कया हां बचड़ा तोके दुनिया में कोन ॾिया हां अल्लाह फरमाए तो सब कुछ ॾिनो थमई मां रब तोके पंहिंजो कयो आ अल्लाह फरमाए तो जॾहिं न तो मूं रब के पंहिंजो समझो उन दे इंसान त छा पर जंगल में भी दे त जंगल जा शींह भी तुझे कदमन में रब मां छदी तो छे शींह भी कदमन के चुमी मर्जी तुझी मुसलमान दीन जो पैगाम पहुंचाण दीन जो पैगाम पहुंचाण अल्लाह वारन जे गुलामन जी मशना सजन साईं जे दीवानन जो इहो मशना मुजा दोस्त अजीज तो तई दीन जो पैगाम पहुंचायोसी अल्लाह ताला जी जात बाबरकात इन मरहुमा जे ला त इंशाअल्लाह ताला मोहम्मद जुड़ल सुमरो जे घरवारी जे कब्र के रब जन्नत जे बागन मा यकीनन हिकड़ो बाग बनाइदो इन में कोई शक ना है छो त मुजा दोस्त अजीज अज हेडी तमा कहे हिकड़े जी दिल भी रुगी न फिसी पई त मुजो अल्लाह उन मरहुमा जा छा पर इलाके जे मथा पांजे रहमत जो वसकारो करे छे मुझा दोस्तों अल्लाह जे महबूब फरमायो मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही अल्लाह फरमाए तो ऐ मुसलमान तू रुगी हिकड़ो मुझे महबूब जे हिकड़ी मुझे महबूब जे सुन्नत ए शरीयत ते हदीस ते अमल कर केड़ी जे मथा मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही रुगी तू पक्को पह कर त मुझे जुबान सा कह मुसलमान के तकलीफ न पहुंचे मुझे हथन सा कह पांजे मुसलमान भा के तकलीफ न पहुंचे मुझे मदीने से साईं फरमायो मां मुस्तफा तो के लिखी तो जा तुझा अग्या सब रब गुनाह माफ करे छडी छाती वा मुसलमान तो असा के अचो त हिन अल्लाह जी फर्श के इज्जत वार बनायो कुरान करीम जी आयत पढ़म अल्लाह फरमायो वलहु अन्नहुम इज़लमू अनफुसहुम जाऊक मुझे बेनियाज रब फरमायो जदे पांजे जानन जे मथा जुल्म करे छड़ियो जदे पांजे जानन जे मथा जुल्म करे गुनाहन जा अंबार करे छड़ियो ओहे गुनाह बख्शण वारो मां अल्लाह पर बख्शराइण जेला हेडे होडे न वञजो मुझे महबूब मुस्तफा जे दरबार में हलिया अचजो कादे अचजो गालायो मुसलमान कादे अचजो गुनाह अल्लाह जा कयासी बेफरमानियो अल्लाह जू कयूसी पर मुझो रब तो चवे तो हे बख्शराण जेला मुझे महबूब जे दरबार में अचजो हाने इते इन हिकड़े लफ्ज के मा बटड़े मिनट खोले 2:30 बजे बस कयो गालायो 15-20 मिनट अजीजान मन मुझो बेनियाज रब तो फरमाए त गुनाह मुझा कया थई पर बख्शराइण जेला मुझे महबूब वट अच हाने इन महबूब वट अचण के अज दिल चवे थी थोड़ो खोलिया अल्लाह जो कुरान तो क़यामत तई सच्चो क़यामत तई कायम पो मुझा दोस्त अजीज महबूब जदे ज़ाहिरी तौर ते इन दुनिया में मौजूद होया त दुनिया वनी मुझे मुस्तफा जा दीदार कंदी हुई ओए त
सहाबी बणजी वया। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुक्म के कबूल कंदे ज़ाहिरी तौर ते इन दुनिया के रुखसत चई करे मुझा दोस्त पंहिंजे गुंबज़े खज़रा जे अंदर मज़ार पुर अनवार में मुझे मुस्तफ़ा जी ज़ात मौजूद आ। मुझे करीम मुस्तफ़ा जी ज़ात रूहानी तौर ते कायनात जे खिते खिते में मौजूद आ। लेकिन केतरा अहिड़ा गरीब जेके मदीने वञण जे लाइ 2.5 लख नथा गॾु करे सघनि पर गुनहगार आहिनि। हाणे जॾहिं गुनहगार आहिनि रब जो क़ुरान थो चवे त मुझे मुस्तफ़ा जे दड़े ते अचो। पोइ जन वटि 2.5 लख न आहिनि उहे मदीने कीअं पहुचनि? जवाब मिलियो अल्लाह जी ज़ात ऐं मुझे मुस्तफ़ा जी ज़ात त सभ खां वधीक ग़रीबनि सां प्यार कंदा आहिनि। ख़ुदा भी ग़रीबनि सां प्यार कंदो आहे, मुझो मुस्तफ़ा भी ग़रीबनि सां प्यार कंदो आहे। हाणे ग़रीब वञे कीअं? मुफ़स्सिरीन किराम लिखनि था अज़ीज़ाने मन मदी महबूब वटि वञण जे लाइ इहो ज़रूरी न आहे त हिन जिस्म सां वञे। हिन दिल में अंदर मुझे महबूब मुस्तफ़ा जो ख्याल करे रुगी रात जो रुगी न सुम्ही पो ऐं दुआऊं घुरी मौला मदीने वञण ताईं वीज़ा जेतिरा पैसा त कोन्हनि के मुझा करीम रब ओ मुझा करीम रब भला मां त नथो वञी सघां पर मुझे मुस्तफ़ा के अचण में त काई देर कान्हे का। ओ मुझा मौला बिस्तरे ते मां सुतो पियो हां जे मूं किने कोझड़े के मौला मदीने पाक घुमराए जी तो रब जे आॾो काई देर चौकाई देर कान्हे का। मुझे ख्याल में सजी महफिल में नात जो कान पढ़ियम त हलो साईं नहीं था नात पढ़ो त मदीने तय्यब जे वञण जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में वञण जे लाइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिक दीवाने हिक आशिक हिक परवाने जे लाइ कहिड़ी शइ ज़रूरी आहे? अचो त मां तव्हांखे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन दीवाने जो शेर पढ़ी ॿुधायां। सलात पढ़ो सल्लल्लाहु वरी सलात मुझे आका थे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अज रात ख्वाब में अज रात ख्वाब में आहे दिठो मदीनो आहे दिठो मदीनो विसरे नथो सो मुखा महबूब जो मदीनो। अज रात ख्वाब में अज रात ख्वाब में आहे दिठो मदीनो आहे दिठो मदीनो विसरे नथो सो मुखा महबूब जो मदीनो। अज रात ख्वाब में महबूब ने वयो निंड में दिसा पयो थो महबूब ने वयो निंड में पियो दिसा थो बचिड़ा बि साणो आहिन चाउठ चुमा पया पियो बचिड़ा बि साणो आहिन चाउठ पयो चुमा थो रोई घुरऊं प्या माफ़ी रोई घुरऊं
प्या माफ़ी करे हाल पंहिंजो हीणो अज रात ख्वाब में मूं अज रात ख्वाब में मूं आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो विसरे नथो सो मूंखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मूं जण त लगा पयाहन महबूब दर ही मेला जण त लगा पयाहन महबूब दर ही मेला के रात जो अचन प्या के साजुर सवेला गोढ़ा गड़िया अखिन मां गोढ़ा गड़िया अखिन मां बहदो रहो पसीनो अज रात ख्वाब में मूं अज रात ख्वाब में मूं आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो विसरे नथो सो मूंखा महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मूं ही ख्वाब हुआ अधूरा मालिक कंदो नेठ पूरा ही ख्वाब ने अधूरा मालिक कंदो द पूरा दुख दर्द दूर थींदा मुंहिंजा सभई समूरा ॿियो छा खपे असांखे ॿियो छा खपे असांखे रुगो मदीने लाइ सफ़ीनो अज रात ख्वाब में मूं अज रात ख्वाब में मूं आगे डिठो मदीनो आगे डिठो मदीनो विसरा नथो ही विसरे महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मूं आवाज प्यो बचे जो भरे छिरे कुमा उठ्यो हाँ आवाज प्यो बचे जो भरे छिर कुमा उठ्यो हाँ खोलिय में अखियूं जॾहिं त घर में सुतो पयो हाँ आवाज प्यो बचे जो भरे छिर कुमा उठ्यो हाँ खोलिय में अखियूं जॾहिं मूं घर में सुतो पयो हाँ रोई उथम ईंदो शल रोई चयुम ईंदो शल अहिड़ो साल को महीनो अज रात ख्वाब में मूं अज रात ख्वाब में मूं आहे डिठो मदीनो आहे डिठो मदीनो विसारिया नथो विसरे महबूब जो मदीनो अज रात ख्वाब में मूं
मुझे मदीने वारे मीर जा दीवाना बस रात जो थोड़ी घड़ी जाग अल्लाह जे महबूब ते दुरूद पढ़ी अल्लाह जे महबूब ते दुरूद पढ़ी मदीने दे मुहड़ करे सुम्ही पो इंशाअल्लाह ताला वो घड़ी दूर ना है जदे मुझो रब करम करे पांजे महबूब जे सदके तोके मदीने जा घर वेठे दीदार कराइंदो वरी जुमलो सागियो दोहराया तकरीर खत्म जुमलो सागियो दोहराया जेकॾहिं चाहियूं था तव्हां ऐं असां त अल्लाह राज़ी थिए सभई चाहियूं था हथड़ो कोन था खणो सभई चाहियूं था अल्लाह राज़ी थे मदीने वारो राज़ी थे त पोइ सवलो ॾसड़ो करन उहो कहिड़ो आहे अल्लाह जे मखलूक ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जे उम्मत जी ख़िदमत करण शुरू कर गरीबन जी खास खुदा जे वास्ते ऐ मुसलमान खुदा जे वास्ते अगर जमींदार रही त हारी जो जेडी मन हिसाब करी त पूरो पूरो हिसाब कदो कर इहो न सोच जा त मां पढ़ियल हां हारी मुजो अण पढ़ियला कलर वरतो केश में थम पर लिखास ओधर ते थो जे ओधर ते लिखंदे हूं अण पढ़ियो त ॾेई वेंदो पर खुदा जे आॾो तोखे जवाब ॾियणो पवंदो ये न कजा ही कलम ओहो थई जेको तुझे भी कलम लिखण वारा वेठा हन अगर जगह ठहराई थो पियो मजूर मजूरी थो पियो करे कारी मझंदा या सियारो आ थकजी पयो आ उनके छिड़ब न दीजा उनके हकल न दीजा त ओ कम चोर ओ हेड़ा तेड़ा भेणा वेही रहियो आ उनके इए न चया बल्कि हु अगर 500 मजूरी घुरई शाम जो 550 उनके ॾेई छॾजा गौर सां गाल बुधो वो 500 असांजी हाल केड़ो आ अब मजूर खपे हे 500 वारो न 450 वारो पर जेको बियो मजबूर जे 400 में मां इनके भी छड़ बाबा ठीक आ 100 ए खुदा जा बाना ई न कर इने में अल्लाह राजी न थींदो या जगह तुझे बच्चन जे ला खैर वारी कान थींदी खबरदार थी मजदूर जी मजदूरी न खा अल्लाह जे महबूब फरमायो अल कासिब हबीबुल्लाह मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त मजदूरी करण वारो रब जो दोस्त आ उन जे मेहनत मां कटवती न कर मगर जे करे चवे त 500 मजूरी मां वठंदुस त तू दिल कुशादी करे चो त मुजा मौला तुजा लख एहसान एड़ो मानू मिलियो आ जेको पांजे बच्चन जेला हलाल जी रोजी थो कमाए उनके शाम जो 500 जडे नी 50 बियो वधाए दई चईस तो सजो दी पांजे हलाल जी मेहनत कया बचड़न जेला हे 500 तुजी मजूरी हे 500 मुजे बचड़न जे तरफ का तू ही तोहफो आ मुखे दुआ कजा मां खुदा जो कसम खणी तो चवा जेडी मल न उन थकल मजूर खे एकड़ो 50 जी केड़ी हैसियत आ जेको लखन जो जायूं ठहराए सके तो एकड़ो 50 जडे न उन खे वधाए दिनो ए हुन जे न अंदर मां एकड़ो नेसा हो नितो ए रुगी न ए चई छडी अल्लाह कंदो त तुजो हथ कोन मुझंदो याद रखी छरजा उन जा इहे ब लफ्ज तो के अर्शन को मथे पहुंचाए छडी अल्लाह के राजी करण जो तरीको सिख मुसलमान एक बे जे रजा दोस्त के राजी करण जेला पुत्र के राजी करण जेला लख कुर्बान कंदा हूं ए भले कयो मनो काने पर कदे अल्लाह ए अल्लाह जे रसूल के राजी करण ला भी 5 रुपया खर्च कंदो मौलवी जी केडी भी खिदमत कर मौलवी के जेको वड़ाई सो दे मौलवी शायद दुआ घट करे या पक्का समझी छरजा मौलवी उन के खबर आ त मानू मुजी खिदमत कंदा हन रह सके बंगुलन में विहार रह सजेला 20 केक कट रह दुआ को न कंदी रह चंदला वक्त मिलियो त स्कूल नो दई छडीनो मैं हा मुजा दोस्त अजीज याद रख अगर तोके दुआ घुरजे थी त के मिस्कीन मजूर कमजोर जी खिदमत कर जने न उन जी खिदमत कदे वो तोके बियो कुछ कोन दींदो अरशद निहार चंदो मौला जी मुझे बच्चन जी हिन सार लथिया मौला हिनन जे बच्चन जी तोके पार त हो ऐ उन जा ओहे लफ्ज अर्श ते पहुंचंदा उन गरीब जा लफ्ज अर्श ते पहुंचंदा थे रुदी पहुंचंदा न थई पर अर्श ते अल्लाह वट कबूलियत जो दर्जो भी रखंदा थे त अचो त गरजी करे इन मजदूरन जी खिदमत कयो अगर को हारी अगर को मिस्कीन फसल न लथो कर्ज रहजी वयो ऐ जमींदार सोच तोखे खुदा जमीनू दिनियो तोखे खुदा हितौ न त हुतौ दिनो
उन हारीअ खे अन्न खाइण लाइ न बचियो आहे उनखे मायूस थियण न ॾे उनखे पुठनि ते हथ रखी चईसि बच्चा तो मेहनत कई आहे तोखे न बचियो आहे न मां अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर अचे ही 5 बोरियूं तुंहिंजे बच्चनि खे थो ॾियां वञ खा वञी बचड़नि खे खाराए मुंहिंजे बच्चनि खे दुआ कजां ख़ुदा जो कसम खणी थो चवां इहे 5 बोरियूं घणियूं न आहिनि पर उन जे बचड़नि जे अंदर मां जेका न दुआ निकिरंदी उहा अर्शन ते ईअं पहुचंदी आहे ॼण त तुंहिंजे मथां रब हीरनि मोतनि जा मींहं वसाए छॾींदा मुसलमान खुदा जे ज़ात के बस इहा ॻाल्हि हदीस बयान कयां मां माज़रत सां हदीस बयान कयां मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा खां पुछो ॾियो ख़बर दुनिया जे अंदर सभ खां वधीक सुठे में सुठो कमु कहिड़ो बुरे में बुरो कमु कहिड़ो अल्लाह जे महबूब जे ग़ुलामन सहाबाज़ के या रसूल अल्लाह वल्लाहु आलम व रसूल रब जाने रब जो महबूब जाने सहाबा जी तबीयत हुई हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के जे ॿाहिरों बीच ही शहर कहिड़ो आहे सहाबा खे ख़बर आहे त हुजूर ने शहर में आया 40-42 साल हुजूर ने शहर में रहिया पोइ बि असां खां था पुछनि सहाबा निहारे चयो मुंहिंजा महबूब रब थो ॼाणे रब जो रसूल ॼाणे इएं न चयो त ही मक्के जो शहर आहे मैदान अरफात में हुजूर बि पुछो ही कहिड़ो मैदान आहे सहाबा चयो रब ॼाणे रब जो रसूल ॼाणे छो सहाबा खे ख़बर आहे अगर अल्लाह जो रसूल चवे ही मक्को नाहे ही फलाणो शहर आहे त यकीनन रब उनखे ईअं करे छॾींदो इन करे सहाबा पंहिंजी ॻाल्हि न कंदा हुया ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे मदीने जे साईं जॾहिं पुछो त बुरे में बुरो अमल कहिड़ो आहे ऐं भले में भलो अल्लाह वटि अमल कहिड़ो आहे त सहाबा चयो रब थो ॼाणे रब जो महबूब जाने तवज्जो कर मां तकरीर खत्म कई मुझे मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह वटि बुरे में बुरो अगर को अमल आहे त उहो इहो आहे त पाण खे राज़ी करण जे लाइ कंहिंजी दिलि खे ॾुखाई अल्लाह वटि इन खां वधीक ॿियो कोई गुनाह जो कमु तुंहिंजो नाहे पाण खे राज़ी करण जे लाइ पाण खे राज़ी करण जे लाइ कंहिं ॿिए जी दिलि ॾुखाई उहो इंसान हुजे या जानवर कुकड़नि खे वेढ़ाईंदो हुई पाण खे ख़ुशि करण जे लाइ बस सासी पाण में वेढ़ाईंदो हुई कुतनि खे वेढ़ाईंदो हुई पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करण जे लाइ ॿिनि जानवरनि खे वेढ़ाईंदो हुई मुंहिंजे महबूब मदीने जे मीर फरमायो जेको पंहिंजे नफ़्स खे राज़ी करण जे लाइ ॿिनि खे वेढ़ाईंदो आहे अल्लाह जे कुदरत में उन खां वधीक को ॿियो बुरो इंसान आहे ही कोन हदीस जा लफ्ज़ बयान कयां ॿुधण पसंद कंदऊ बर्दाश्त करे सघंदऊ ओ ॿिनि खे वेढ़ाइण वारा ख़ुदा जे वास्ते इहो अमल न कर मुझे मदीने जे साईं फरमायो जेको पाण खे ख़ुशि करण जे लाइ ॿिनि खे वेढ़ाईंदो आहे त उहो जानवर हुजे उहो पखी हुजे या इंसान हुजे मुझे आका फरमायो ईअं सम्झो ॼण 100 दफ़ा उन काबतुल्लाह खे शहीद करे छॾियो खुदा जो वास्तो थव बिन खे वेढ़ायो न खुदा जो वास्तो थव बिन जे विच में पुल वारो किरदार करे बिन टुटलन के जोड़ियो मुझे आका करीम फरमायो खबर थो मुझे अल्लाह के सब खां वधीक सुहिणो कम केड़ो वणंदो आ सहाबा अर्जो या रसूल अल्लाह अल्लाह जाने अल्लाह जो रसूल मुझे आका जे ज़ात फरमायो जेको इंसान पंहिंजे रज़ा जे ला न पंहिंजे खुशी जे ला न अल्लाह जे रज़ा जे ला कंहिंजे न दिल के खुशी पहुचाईंदो आ मुझे हुजूर फरमायो अल्लाह एडो खुश थींदो आ जण उन शख्स 100 दफा काबतुल्लाह शरीफ के तमीर करायो हाने जवाब दियो मुसलमान सोची जवाब दे कंहिंजी दिल न रंजा कंहिंजी दिल न दुखाए खुदा राजी कोन थींदी खुदा के राजी करणो थी त दिलियूं राजी कर दिलन के खुश रख पहिरीं तुझे मथा तुझे घर वारन जो हक अब्बे अम्मा जो हक घर वारी जो बचड़न जो भाइरन सौट मासात वधंदे वधंदे हुजूर जे सजी उम्मत जो अल्लाह जे मखलूक जो हक अचो त इन सुहणे हक खां बाखबर थी करे इंसानियत वारी जिंदगी गुजारियो हे फर्श रब जो हिते पो जन्नत होडो वारी जो इंतजार छो तो करे उन जन्नत में छाहे उन जन्नत में सुकून उन जन्नत में छाहे अल्लाह जी रज़ा है उन जन्नत में छाहे खामोशी इत्मीनान अगर तू असा इंसान बनजी पहुंच अल्लाह इन फर्श के तो असा के जन्नत बनाए दे छडी
अचो त हिन अल्लाह जे धरती के अमन वारो बनायो, अल्लाह जे धरती के सुकून वारो बनायो, अल्लाह जे धरती के खैर वारो बनायो। अल्लाह ताला मुझो चवण तवा जो बुधण ताजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए। जह मरहुमा जे बख्शिश जे ला इन नौजवानन सबनी गरजी करे उन मरहुमा जे बख्शिश ला ही महफिल सजाइया। अल्लाह ताला उन मरहुमा जा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमाए। हुजूर जे सजी उम्मत जो खैर फरमाए, इन सजी जमायत जो रब खैर फरमाए। मां जुमलो चई बस हाने उठा थो त मुजा दोस्त अजीज हियर कमद जी सीजन न कमद के विकरो करे ऐ उतहू पैसा वठण जे ला काडे मोकलणो पवंदो। जवाब दियो काडे मोकलणो पवंदो मिलते, पर जे इन कमद के विकरो करण जे ला मानू हेडे होडे मोकले त वींदो न। मुजा दोस्त हर्ष गुड़ के मानू मंडी में मोकलींदो आ, कमद के मानू मिलते मोकलींदो आ, भाजी जे ला मानू फ्रूट ला मानू के सब्जी जे दुकान ते वींदो आ। हे जेको कुर्बान हे जेका इंसानियत आ न, हे इंसानियत सिखण जे ला, हे प्यार जो पैगाम सिखण जे ला मानू प्यार वारन वट वींदो आ, अल्लाह वारन वट वींदो आ। जन वट बी बोली कान हुंदी आ, जे कलब वियो थई कटजी अच मुझे सजण साईं वट। जे कलब वियो थई कटजी अचो अल्लाह वारन वट। साबुण हणदई सुर हो की न घुरदई घट, एड़ो नींदई दस जो मिलाईंदई मदीने जे घोट। मुझा दोस्त अजीज अल्लाह वारन जे सोहबत में हलऊं।